अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख वाधायूं। हाज़िर आहिनि वक़्त जूं हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे फ़ोन करे आज़ाद कश्मीर में ईद नमाज़नि ते लॻायल पाबंदियुनि जी मज़म्मत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा नेवल चीफ ऐं तहादनि खे बि फ़ोन करे ईद मुबारकूं ॾिनियूं। सदर पाकिस्तान आरिफ अलवी, आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियनि खे फ़ोन करे ईद मुबारकूं ॾिनियूं। स्टेट बैंक जे गवर्नर जो मुदो ख़त्म। हुकूमत पारां रज़ा बाक़िर जे मुदे में वाध न करण जो फ़ैसिलो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल सां राबितो करे आगाह करे छॾियो। हुकूमत पारां नए गवर्नर स्टेट बैंक जो नालो बि तइ न थियो। रज़ा बाक़िर ट्वीट में चयो आहे त अल्हम्दुलिल्लाह हू पंहिंजे मरकज़ी बैंक जे गवर्नर तौरु 3 साल मुकमल करे रहियो आहे। हुन परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि ते ज़ोर भरियो त हू अवामी ख़िदमत लाइ अॻिते अचनि। सहाफ़त जी आज़ादी वारो मामिलो पाकिस्तान जी सुञाणप खे मुतासिर करे रहियो आहे। सहाफ़त जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु हो त हू मीडिया ऐं सिविल सोसाइटी ते पाबंदियुनि खां आगाह आहिनि। मीडिया ते पाबंदियूं पाकिस्तान जी तरक़ी जी सलाहियत खे मुतासिर करे रहियूं आहिनि। मुतहरिक मीडिया ऐं बाख़बर शहरी क़ौम जे मुस्तक़बिल लाइ वॾी हैसियत रखनि था। कराची जे इलाइक़े मौज ॻोठ वेझो पुलिस ट्रेनिंग सेंटर वटि मज़दा बस कल्टी, 8 ॼणा ज़ख़्मी। मांझंदि वेझो इंडस हाईवे ते ॿ धारदार रोड हादसा पेश आया। हादसनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची खां सेवण लाल शहबाज कलंदर जी तरफ़ ईंदड़ ज़ाइरनि जी वैन ड्राइवर जे गफ़लत सबब कंट्रोल मां निकिरी वई। कल्टियूं खाईंदी खाईअ में किरी पई। हादसे में कराची वासी औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाही पांदी वेझो गोरख हिल स्टेशन जे सयाहनि सां रोड थले ते फोर थी वियो ऐं सांगढ़ जे ॻोठ रसूल बख्श उमराणी में बुगटी ऐं उमराणी बिरादरियुनि जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान इलाइक़ो मैदानी जंग बणिजी वियो। गोलियूं लॻण सबब बुगटी बिरादरी जा 2 ॼणा बाबर बुगटी ऐं फेरोज़ बुगटी मारिजी विया। उमराणी बिरादरी जा दोस्त मोहम्मद उमराणी ऐं सदोरो उमराणी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतनि जा लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया।
वाही पांधी वेझो गोरख हिल जे सयाहनसा रोड हादसे सबब दादूपुर जी वासी नौजवान फरहान डाच थॾे ते ई फोत थी वियो ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। ओभर यूक्रेन में रूसी बमबारी में 21 शहरी मारिजी विया। ख़ैरसून ते शेलिंग सबब केतिराई माण्हू मारिजण जा इतला। रूस तरफ़ां मारियोपोल में स्टील प्लांट ते बि रॉकेट हमला। शहरनि जी लॾपाण ॿीहर रोकी वई। रूस ओडिया रीजन में स्ट्रेटेजिक पुल खे निशानो बणायो। लिविव में पावर स्टेशन तबाह। रूसी सदर जो ओलह इतिहाद खिलाफ वॾो एक्शन। ओलह खे माशी तौर नुक़सान पहुचाइण लाइ प्लान तैयार। यूरोप सां वापार मुकमल तौर बंदि करण जो फ़ैसिलो। प्यूटन हुक्मनामे ते सही करे छॾी। इंतज़ामिया खे उपा वठण लाइ 10 ॾींहनि में लिस्ट तैयार करण जी हिदायत। सदर प्यूटन जो चवणु आहे त रूस पंहिंजी मईशत जो तहफ़ुज़ करणु ॼाणे थो। हू रूस जे ख़िलाफ़ उपा वठंदड़नि खे रूसी शयूं न उमाणींदा। यूरोपी यूनियन बि रूसी मईशत खे निशानो बणाइण लाइ तयारी करे वरिती। यूरोपी यूनियन मूजिबि रूसी गैस जी सप्लाई मुकमल तौर बंदि कई वेंदी। हू रूस खे रूबेल में अदायगी न कंदा। पाबंदियुनि ज़रिए रूस जी वधीक बैंकुनि खे बि स्विफ्ट निज़ाम मां नेकाली ॾिनी वेंदी। ऐं ईद उल फितर जो ॿियो ॾींहुं सयाहती माॻनि ते माण्हुनि जो वॾो अंग पहुचण लॻो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तैयार करे हिक ॿिए खे वाधायूं ॾियण ऐं मिटनि माइटनि सां गॾिजाणनि ऐं पुराणियूं रंजिशूं ख़तमु करण जो सिलसिलो जारी।